ऊंचो करे हाज़िरी न त कंधे कपाए छॾिजे। न्यायाधीश काबिल एहतराम मुझे तालके जा गयूर बहादुर हदोखी इनकी रात मेहनत तालको मूं 5 साल हलायो आहे त तालके जा दोस्त मूंसां ईअं हलाया सघनि ॿाहिरि माण्हू हलिया मुंहिंजा उस्ताद आहिनि मुंहिंजा भाउ हिन जे लाइ केतिरी केतिरी कॾहिं घटि वन टीचर थी करे असांजे तालके जे उस्तादनि जेको छेड़ियो आहे उहो अलाह थो ॼाणे। असांजे तालके जो उस्ताद वॾो बिनती आहे ऐं जेतिरी इम्प्रूवमेंट तालके में आहे जो ॿिए तालके में एतिरी कान्हे का जॾहिं बि एग्ज़ाम थिया ITA जा त असांजे ॿियनि तालुकनि जा टोटल जेके आहिनि चइजे त पर वरी भी स्टेज ज़रूरी है तालको ही पास थियो आहे सदाईं मुंहिंजा उस्ताद असांजी काबिल एहतराम इहो लिखियल ख़ालिद बाबर साहब जो उहो त असांखे भाउ आहे काबिल एहतराम आहे असांजो उस्ताद आहे हींअर मौजूदु आहे ख़ुदा पसंदि छो नालो इल्मा कबो असांजी भेण काबिल एहतराम अल्लाह ताला उनखे इज़त ॾिनी आहे असां उनखे इज़त ॾींदासीं जेको ऑफिसर इज़त जे लाइक़ु हूंदो इकबाल भाई तमामु हिकिड़ो ज़बरदस्त कमु कयो आहे उस्तादनि खे इज़त ॾिनी त अल्लाह ताला हिन इज़त में इज़ाफ़ो कंदो इकबाल भाई खे अल्लाह ख़ुशि रखे ऐं सभिनी दोस्तनि खे अल्लाह ख़ुशि रखे वॾी महिरबानी पाकिस्तान ज़िंदाबाद कीअं मीर वटि